चलो बाबा दरवाज़ो तो भञी आए केर वालेकुम सलाम तव्हां सां कमु हो ॿुधायो एमरजेंसी कमु आहे पर इहो सभु पाड़े वारनि चयो इहो कमु करे छॾंदो अलाए कहिड़ो कमु इहो महिमान पिया अचनि परे खां भले पिया अचनि अखियुनि ते मानी ठाहिणी आहे हा ठाहे ॾींदासीं एतिरा महिमान कोन्हनि केतिरा आहिनि हिन में गुलती ठाहिणी आहे कोरमो ठाहिणो आहे मुर्गी में जेको आहे न 8-10 किलो मुर्गी में कोरमो ठाहिणो आहे ऐं 60-70 मानियूं ऐं गुलती आहे मिठे में वरी इहो ठाहे छॾिजो कस्टर्ड बस्टर्ड महिमान पिया अचनि अलाए घणा 40-50 महिमान आहिनि या पकवान सेंटर ॾिठो अथई या छा ॾिठो अथई तूं माना हिते आयो वई माना दुलटी ठाहे एतिरा कोन्हनि 30-40 महिमान आहिनि एतिरा कोन्हनि 30-40 महिमान छा ॾिठो अथई हिते सम्झो तो छा आहे तूं उतां खां आयो वई पाड़े सिरी इहो मतिलबु त न आहे भॻो बीठो आहीं हिते पकवान सेंटर ॾिठो अथई छा ॾिठो अथई ऐं हितां वरी घर जूं मानियूं ठाहींदो गरम गरम खाईंदा महिमान सुठो आहे उतां आउं चवंदो उतां न वठी अचां हिते ई तव्हां ठाहे छॾियो बाबा लंगर खानो कोन्हे न कोई पकवान सेंटर आहे तव्हांजी महिरबानी थींदी हितां हलिया वञो ऐं अलाए कीअं पोइ हिकिड़ी अधु मानी पचायां घरवारी बि चाक कोन्हे तूं हिते अलाए छा सम्झो आहे हिते घर वारा मुंहिंजा ॻोठ वियल आहिनि न त तव्हांखे कोन चवां पोइ हलिया वञो के होटल ते हलिया वञो हिते छो आया आहियो छाजे लाइ आया आहियो तव्हां तव्हांखे खाराए सघां थो हिकिड़ी अधु मानी अचो ऐं गुलती सुठी ठाहिणी अथव ॿुधो आहे तव्हां गुलती ठाहिण में माहिर आहियो छा तव्हां ॾिठो आहे हलवाई जो दुकानु ॾिठो अथव या दुलती मिठा ते मावा ते कस्टर्ड ऐं वॾे में बिरयानी ठाहिजो सुठी लॻंदी आहे महिमान ठाहियां त पोइ तव्हांखे महिमाननि खे मिलंदी न जॾहिं ठाहे ई नथो ॾियां त पोइ तव्हां भॻा बि ठाहियो हिते न उहो दुलटी ठाहे ॾे कोरमा ठाहे ॾे बिरयानी ठाहे ॾे पावा ठाहे ॾे उहो जेको आहे पावा जेका आहिनि न वरी पावा बि वठी थो अचां उहो बि ठाहे छॾिजो तव्हां वञी ॿियो को दरवाज़ो जांचियो महिरबानी तव्हां ई थींदी न तव्हां ठाहे छॾियो त महिरबानी थींदी हाणे मूंखे घणो वकील पिया कयो एतिरा महिमान तव्हांजी महिरबानी थींदी घणो वकील न कयो एतिरा महिमान कोन्हनि भाभी ठाहे छॾंदी भाभी अॻु में ई बीमार पई आहे हुन वधि में वधि माना हिकिड़ी अधु मानी खाराईंदो आहियां ऐं तव्हां जा माना इहे 40-50 महिमान भाभी बीमार पई आहे तव्हांजी माई त सही आहे न सभु बीमार पिया आहिनि ख़ुदा खे मञो हितां हलो वञी ॿियो को घर जांचियो न ईअं न को छा ॾिठो अथव पकवान सेंटर ॾिठो अथव ठाहे छॾियो त महिरबानी थींदी हाणे सभिनि पाड़े वारनि चयो की इहे अदा कमु करे छॾियो कोन थो कयां भॼो हितां महिरबानी तव्हां ई थींदी ॾिसो हाणे पाड़े में खाम कई मूंखे बखीली पियो चाढ़ी मानी बि कोन खाधी त मां वरी खाम कई महिमान पिया अचनि महिमान तुंहिंजा या मुंहिंजा आहिनि तुंहिंजा त वठी वञी न बाबा हेॾा केॾा थो वठी अची तव्हांजे घर में अचनि पिया वॾो बि घर आहे हिते ई वेही टेबल लॻाए वठंदासीं ऐं वञी होटल तां वठी अचो मूंखे बि खारायो वञी होटल तां वठी अचो छा हिते ॾिठो अथव पचाए बि आऊं ॾियांव यार मूंखे त पाड़े वारनि चयो की पाड़े वारनि चयो आहे तूं वञी उन्हनि खां लथराए वञ हर कंहिं चयो तुंहिंजी तारीफ़ पे कई की बाबा ही हर कमु करे बाबा सभु बीमार पिया आहिनि हितां ऐं सलाद बि ठाहिणो अथव सलाद जॾहिं आऊं ठाही कुझु कोन थो ॾियां सलाद कचूंबर दही ही हेॾां होॾां तव्हां हलो हितां हलो महिरबानी तव्हां थींदी वॾे अरमान सां अरे बाबा हल हितां ठाहे छॾंदो हलो घणो वकील न कयो हलो हितां वॾे अरमान सां आयो आहे भॻो बीठो आहीं